माण्हुनि जी ज़िंदगियुनि खे आसान बनायो त अल्लाह तव्हांजी ज़िंदगी बि ख़ूबसूरत बनाईंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरन सिरिया पांध में आऊं तव्हां सां मुखातिब अख्तर तबस्सुम सलाम क़बूल पवे। साईं मुंहिंजो अॼु जो मौज़ू आहे माण्हुनि खे पंहिंजी ज़िंदगी खां नफ़रत न करायो। जंहिं वटि नंढड़ी राइश आहे उहो पंहिंजी जाइ ते ख़ुशि मुतमिन आहे, उनखे तव्हांजी ज़रूरत न आहे त जॾहिं तव्हां हुनजे घर वञो त हुनखे चवंदा तव्हां इन में कीअं रहंदा आहियो। इन जी ज़िंदगी खे ॾुखियो बणाए छॾियो आहे। जंहिंजो मुड़ुसु ॾुखियो आहे उहो ॼाणे थी पंहिंजे ॿारनि खे घर जी भलाईअ लाइ साणसु सलूक करे रही आहे। तंहिंखां इहा ॻाल्हि ॿुधण जो मुंतज़िर न आहे। हा इहा ॻाल्हि ॾाढी ख़राबु आहे। मां तुंहिंजी जाइ ते हुजां हा, जेकॾहिं हूअ हुजे हा त खेसि गिला मारे छॾे हा या खेसि छॾे ॾिया वग़ैरह वग़ैरह। जंहिंजा ॿार तइलीमी लिहाज़ खां कामयाबु न थिया आहिनि उहो इहो ॿुधणु नथी चाहे त तव्हां पंहिंजे ॿारनि जी कामयाबीअ जो मज़ाक़ उॾायो। हिकु औरत जेका कंहिं जाइ ते कमु करे रही आहे, छाकाणि त हू माली तौर ते जदोजहद करे रही आहे ऐं ॿियो को बि ऑप्शन न आहे, तंहिंखे तव्हां खां इहा ॿुधण जी ज़रूरत न आहे त तव्हां कहिड़ी जाइ ते कमु कंदा आहियो। अहिड़े कम खे कॾहिं क़बूल न करियो। असां मां के बेपरवाह आहिनि, इहे पंहिंजी ज़िंदगी खे क़बूल कनि था, ज़िंदगी गुज़ारीनि था, नंढनि शयुनि सां ख़ुशि रहनि था, छाकाणि त उन्हनि वटि ॿियो को बि मुतबादिल न आहे। इहे पंहिंजा मसइला अल्लाह जे हवाले कनि था ऐं गिलास अधु भरियल ॾिसी ख़ुशि थियनि था। माण्हुनि खे अकेलो छॾे ॾियो, उन जे दर्दनि खे ॿीहर बाहि न ॾियो। उन जो फ़ैसिलो न करियो जॾहिं तव्हांजी सूरत हाल उन्हनि खां मुख़्तलिफ़ आहे। ॻाल्हाइण खां अॻु पंहिंजा लफ़्ज़ चेक करियो। माण्हुनि जी ज़िंदगी खे आसान बनायो त अल्लाह तव्हांजी ज़िंदगी बि ख़ूबसूरत बनाए छॾींदो। साईं मुंहिंजो नंढड़ो मौज़ू, अॼु जो मौज़ू तव्हांखे कीअं लॻो पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। साईं मुंहिंजो जेको माण्हू जिते आहे उनखे उते ई रहणु ॾियो। जेकॾहिं तव्हां हुनजी थोरा मंज़रकशी कंदव, जेकॾहिं हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे उनखे जेकॾहिं थोरो रोज़गार मिले थो, तव्हां उते वञी ऐं उनखे चवंदा त यार हिन मां तव्हां कीअं गुज़ारो करियो था, हिन जॻह हिते जिते बि तव्हां लॻा पिया आहियो या मज़ूरी करियो पिया, इहो छॾे ॾियो। साईं मुंहिंजा इहा ग़लति ॻाल्हि आहे। जॾहिं तव्हां हू लॻो पिया, हुनखे 5 रुपया उतां खां मिलनि पिया, ॿी जॻह ते वञण जे लाइ, ॿी जॻह ते लॻण जे लाइ हुनखे वरी वक़्तु घुरिबल हूंदो आहे, टाइम घुरिबल हूंदो आहे, वरी कुझु मरहला हूंदा आहिनि, उन्हनि मां गुज़रणो पवंदो आहे। जेकॾहिं माण्हू उहा जाइ छॾींदो ऐं ॿियनि जॻह ते वञण जे लाइ उन्हनि जिन मरहलनि मां गुज़रंदो, उहे ॾाढा मुश्किल मरहला हूंदा आहिनि। उन्हनि मां गुज़रंदे हू अॻे खां बि अॻिरो वञण जे बजाए पोइते ढिकिजी वेंदो आहे। उन जे करे तव्हां माण्हुनि जी ज़िंदगी खे आसान बनायो त अल्लाह तव्हांजी ज़िंदगी बि ख़ूबसूरत बनाईंदो। साईं मुंहिंजा अॼु जो मौज़ू तव्हांखे कीअं लॻो पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। हिन खां वधीक ऐं सुठियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल आवाज़ जो नातो खे सब्सक्राइब कजो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो, लाइक कमेंट ज़रूरु ॾिजो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।